सिंध जे इल्म अदब में जिते सिंधी अदबी संगत सॼी सिंध में पाण मल्हायो आहे उते सिंधी अदबी संगत शाख नौशर अफरोज़ जो हिकु तारीख़ी किरदारु रहियो आहे ऐं सिंधी अदबी संगत जे समूरनि सरगरनि में जेका हिन जी तारीख़ आहे उन में सिंधी अदबी संगत शाख नौशर अफरोज़ खे कढी छॾिजे त मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंधी अदबी संगत जी ॼण हिकिड़ी तारीख़ बंदि थी वेंदी। उन हवाले सां छाजे करे जो सिंधी अदबी संगत सिंध जे हवाले सां जेको नौशर अफरोज़ में सरगर्मी रहियूं आहिनि उहे तमामु घणियूं रहियूं आहिनि। ख़ासि करे सिंध जे जेके अदीब आहिनि जेके मरहूम अदीब थी विया आहिनि उन्हनि जूं वर्सियूं मल्हाइण खां सवाइ किताबी मेला ऐं उन खां सवाइ सिंधी अदीब सां रिहाणियूं ऐं किताब जेके छपिया आहिनि उन्हनि जूं रनुमाई तक़रीबूं उन खां सवाइ जेके सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते जेके बि सिंध में तहरीकूं हलियूं आहिनि उन में पिणु सिंधी अदबी संगत शाख नौशर अफरोज़ जो किरदारु तमामु घणो अवल वारो रहियो आहे। त हिकिड़ी अहम ॻाल्हि हीअ हुआ त हाई स्कूल नौशर अफरोज़ जे मसइले ते जॾहिं हाई स्कूल ते कब्ज़ा थी रहिया सिंधी अदबी संगत पिणु उन में भरपूर किरदारु अदा कयो जंहिं सबबु सिंधी तारीख़ी मदरसे हाई स्कूल जा कब्ज़ा ख़तमु कराया विया।